जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां। हाईटेक आदर्श पूज्य सिंधी पंचायत जूना बिलासपुर में ध्वजारोहण कयो वियो ऐं स्वतंत्रता दिवस मनायो वियो। कार्यक्रम जी शुरुआत भारत माता ऐं वीर शहीद देशभक्तनि जी फोटो ते माला अर्पण करे 8 बजे सुबुह जो पंचायत जा संरक्षक आसूदामल माखीजा, मोहनलाल चंदवानी, अन्य सदस्यनि जन द्वारा नंढे नंढे ॿारनि द्वारा ध्वजारोहण कयो वियो। राष्ट्रीय गीत गायो वियो ऐं इन अवसर ते कई सदस्यनि 15 अगस्त स्वतंत्रता दिवस जी वाधायूं ॾिनियूं। प्रमुख सदस्य आहिनि श्याम हरियानी, हीरालाल सिदारा, अध्यक्ष महोदय नंदलाल पुरी ऐं हिन पूरे कार्यक्रम में सोशल डिस्टेंसिंग जो पालन कयो वियो हुयो। मंच संचालन श्याम हरियानी ने कयो ऐं आभार व्यक्त कयो आनंद लालवानी ने। कार्यक्रम में आखिरी में स्वल्पहार जी व्यवस्था भी कई वई हुई। हीअ जानकारी पंचायत जा प्रवक्ता विजय दुसेजा ने असांखे ॾिनी। हिन कार्यक्रम में शामिल थियण जे लाइ कई सदस्य उपस्थित हुया, जंहिंमें प्रमुखनि श्याम हरियाणी, राजेश माखीजा, ग्वालू पाहूजा, कन्हैया मोटवानी, राकेश चौधरी, सुरेश टहलियानी, कालू छतरी, विनोद लालचंदानी, सुनील बहरानी, पुरुषोत्तम हरिरामानी, धनराज भक्तानी, गुरबख्श जैसवानी, कमलेश वाधवानी, मनोहर आहूजा, जगदीश प्रितवाणी, प्रेमचंद गंगवानी, मनोहर आहूजा, उत्तम बेलानी, हीरालाल सिदारा, गोवर्धन मोटवानी, अभिषेक भाई एवं अन्य पंचायत जा सदस्य। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल। इधर शुरू कर पंजो दूजा ठीक है ना। असल में वो 12 जो नंढा पैकेट